मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अम्मा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। मुंहिंजो नालो बख्शल सलो आहे। मां अवामी वर्कर्स पार्टी सिंध जो सदर आहियां ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे थोरनि सां तव्हां ॿुधंदड़नि सां मुखातिब आहियां। भाउ जाफ़र इहा महिरबानी बि कंदो रहंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं ज़ोर बि ॾींदो रहंदो आहे। आमतौर ते असां सभु माण्हू हीअं सिंध जो जेको आम दानिश आहे उहो त उनखे तव्हां मख़सूस टॉपिक ॾियो उन ते ॻाल्हाए, बाक़ी तव्हां हुनखे खोले छॾींदो त उन मामिलो वधी वेंदो आहे। बहरहाल तजुर्बा वंडण जो सवाल आहे दोस्तनि सां सियासी कारकुन जी हैसियत में, ऐं उनमें अॼु सिंध एक्सप्रेस में हिकिड़ो मज़मून बि लिखियो। मज़मून लाज़मन जूं पंहिंजूं हिकिड़ियूं लिमिटेशन कनि थियूं त उनमें समूरा ख़्याल माण्हू नथो न बि रखी सघे थो। हिते मौक़ो पूरो आहे त तव्हां रखो, पर शायदि हू ईअं माना कंक्रीटली या को ठोस अंदाज़ न बि रखी सघनि, स्केटर्ड हूंदा। हिकिड़ो ख़्यालु रहियो आहे संजीदा सियासी हल्कनि में त पाकिस्तान में हिन वक़्तु माना टिनि क़िस्मनि जा बोरान माना न सिर्फ़ु वधियल आहिनि पर उहे आहिनि ऐं उहे ॾाढो उन्हनि जो पाण में जेको रिश्तो आहे उन्हनि बोराननि जो उहो ॾाढो कॉम्प्लेक्स हद ताईं माना पहुतल आहे। ऐं उनमें हिकिड़ो बोरान ॿुधायो वञे थो इकोनॉमिक। उहो इकोनॉमिक बोरान जेको आहे सो तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त फॉरेन रिजर्व मुल्क जा घटि थी विया आहिनि ऐं ॿियो कर्ज़ तमामु घणो थी वियो आहे ऐं को 1.25 लख रुपयनि ताईं त हर नओं ॼावल ॿार बि जेको कर्ज़ी आहे ऐं इहो हिकिड़ो पूरो हिकिड़ो क्राइसिस आहे जेको हाणे जेके पीटीआई फेडरल गवर्नमेंट ठाहे थी त हुनजे साम्हूं इहो वॾो इशू हूंदो। साॻे वक़्त में ॿियो जेको बोरान आहे हिन मुल्क जे अंदरि जेको हिन मुआशी बोरान जे नतीजे में या हिन सां रिश्ते में पैदा थो थिए हिन सां जुड़ियल आहे तमामु वॾो उहो सियासी ऐं सियासी बोरान तव्हां ॾिसो था त रियासत जे घर में यानी पंजाब में अंदरि इहो मौजूदु आहे ऐं पोस्ट इलेक्शन जेको आहे सो सिनेरियो में उहो असांखे लॻे थो त उहो अञा तेज़ थो थिए। अॼु बि शहबाज शरीफ वारनि जी ॻाल्हि ॿोली इहा ई पार्टी कॉन्फ्रेंस में जेका थी अथनि त असां जेको आहे तहरीक जे हक़ में आहियूं, चूंडुनि जे नतीजे में कोन था, पार्टी बि जवाबु ॾेई छॾियो ऐं ANP जे सदियारो लीग प्रेस कॉन्फ्रेंस हुई त हुननि बि इहा ई ॻाल्हि कई आहे, पर असां जेको आहे ओथ वारे मामले ते मशावरत कंदासीं ऐं मानो किथे न किथे पार्लियामेंट जे स्ट्रक्चर खे बीहारण जी ॻाल्हि को डील करण सवाल कोन्हे। यानी पंजाब जे अंदरि इहो सवाल कयो आहे इहो ऐं तकड़ में इहो हल थियण जो बि कोन्हे को, इहो हलंदो रहंदो। सियासी बोरान तमामु वॾी हद ताईं पहुतल आहे हिन खां, कोई इनकार कोन्हे। ऐं साॻे वक़्त में वरी टियों बोरान आइडियोलॉजिकल आहे। पाकिस्तानी कौम परस्ती वारो राज बि हुक्मराननि जो घणो कोन ॾिठो
इस्लामिक स्टेट वारो मामलो बि हुननि जो कोन ॾिठो नतीजतन इहो अॼु बि थींदो त अयाज़ मलिक आहे पढ़े लिखे साथी आहे हुनजो हिकिड़ो तजियो त हा हुनजो इहो ख़्याल हो त ही जेको आहे सो इमरान खान ऐं PTI इहे ॿई माना पाकिस्तान जी सियासी बिगाड़ जो जेको आहे सो माना हिकु पूरो इज़हार आहे ऐं उन सियासी बिगाड़ जी मतिलबु बोरान जो ई तव्हांखे अंदाज़ो थिए थो हुन बोरान में इहे बिगाड़ जेको आहे सो न सिर्फ़ु ज़ाहिर थींदा आहिनि पर डिटरमिन बि करणु लॻंदा आहिनि अपरेंटली पूरे पॉलिटिकल स्ट्रक्चर खे पॉलिटिकल सिनेरियो जो तो इहे क्यों नज़रियाती बोरान इहो तव्हां ॾिठो त सामाजिक बि कोन ॾिठो आहे फाइनेंशियल बोरान जी सियासी बोरान जी अहिड़े दौर में इलेक्शन थिया आहिनि ऐं उन्हनि इलेक्शन में तब्दीली जे नाले सां पाकिस्तानी ओबामा ज़ाहिर थियो आहे ऐं जेका हेठि असांजे आम माण्हुनि जो जेको हिकिड़ो सुवाल आहे उहो ॾाढो छो त खोड़ सारी मिथ्स आहिनि असांजे सिंधी समाज खे सम्झण जे हवाले सां असांजे दानिशवर हल्कनि में बि हिकिड़ा चङा भला हिनखे ग़लति लफ़्ज़ आहे मां सम्झां थो त इनते घणो बहस थी ऐं लिखण जी ज़रूरत आहे लिखंदा बि रहिया आहियूं बहस बि कंदा रहिया पर मौजूदु आहे असां हिकिड़ो मफ़रूज़ इहो मौजूदु आहे त सिंध जागीरदारी दौर में थी हाणे इहो नज़रियाती बहस आहे हुनजी बेग में कोन ठाहे वञूं पिया छो त इहो मां PH17 में हुयुसि मुंहिंजो पंहिंजो ॻोठ बि नशीराबाद आहे मां उते ई पढ़ियो ऐं वॾो थियो आहियां त उते जेका पॉलिटिक्स आहे हिकिड़े पासे ॾांहुं मस्ती कंबर जे पासे खां ॿिए पासे ॾांहुं टांडिया वार जे पासे खां ऐं हेॾा लाटकाणे ॾोकरी वारे पासे खां उलट त माना हिकिड़ो फ्यूडल पूरो स्ट्रक्चर आहे जेको नशीराबाद शहर जंहिंखां थोरो आदत रहियो आहे पर हुनजा असर रहिया आहिनि हाणे इहो जेको फ्यूडल स्ट्रक्चर आहे फ्यूडलिज़म खे कीअं सम्झजे इहो हिकिड़ो वॾो मामिलो आहे ताज़ो जामी जो किताब पढ़ियुमि त जेके सम्झ वारे सां मज़मून आहे उनमें बि हू हुनखे जागीरदारी थो करे असां इहो हिकिड़ो असां जागीरदारी बाक़ियात बि असां सम्झण जी ॻाल्हि आहे असां पाण बि सुञा आहियूं पर सरमाएदारी टी बुनियादी खे सम्झण जेको वॾो बुनियादी सुवाल आहे असां वटि नज़रियाती सुवाल भरी विया आहिनि ऐं उनजो ई नतीजो आहे जो असां पंहिंजी जेका न जीत खे सम्झी सघूं था न हार खे सम्झी सघूं था न पंहिंजो आम माण्हू खे सम्झी सघूं था जेको तकलीफ़ में आहे जंहिंजी नुमाइंदगी जंहिंसां दावा आहे त असां सिंधी क़ौमी नुमाइंदगी था कयूं या वर्किंग क्लास जी नुमाइंदगी था कयूं त हिकिड़ो बोरान त पंहिंजे करे इहो बि मौजूदु आहे सिंध जी बहिराड़ी जी हालत यानी एॾी बि थी आहे सिंधी क़ौम माना तब्दील जमूदे जो शिकार आहे मिसाल ते उहा पंहिंजा सियासी फ़ैसिला नथी तब्दील करे तकड़ में जीअं पख्तूनख्वा करे थो जीअं पंजाब करे थो फ्लैगमेटिक आहिनि वधीक अमली आहिनि इहा बि कीअं मूंखे लॻंदो आहे त हिकिड़ो वॾो आहे मामिलो माण्हू जागीरदारी माने स्ट्रक्चर छा छा कनि काथे वारे सां था ॻाल्हायूं मुआशी मामला छॾे था ॾियूं हुन में कोन था वञूं त इहो बि हिकिड़ो इहो आहे त उते छा छा कनि हाणे असां जेको माण्हू इहे फाथ न आहे माण्हू हाणे माना माण्हू वटि बि का वाह कोन्हे त माण्हू हुन पाण स्ट्रक्चर में ॿार लिखी बीहे ऐं ॿियनि छा कम्युनिस्ट पार्टी जेकॾहिं सिंध में खटे थी वोट वठींदो आहे हाणे उनमें जेकॾहिं मेजोरिटी वोट खटे थी त हाणे उनजो मामिलो इहो थियो न त जेका ॿी सॼी मेजोरिटी समाज जी वॾी अक्सर जेका ॿाहिरि आहे अमल आहे उहा कीअं टिकजी अचे ऐं उनखे अवामी कीअं पंहिंजो वोट वेट बढ़ाइणी हुजे सवाल आहे इहो अहिड़ो सवाल आहे जो तव्हांखे वञिणो आहे दिलि करिणो आहे पर हुते पहुचण जो सवाल आहे असांखे सम्झी पहुचण कोन थी असांखे सम्झी में ॻोठ में पहुचियूं MRD जे दौर में पहुचियूं अवामी तहरीकूं हुन खां थोरो पोइ जे हफ़्ते में पहुचियूं ऐं उहो उन पहुचण जो नतीजो आहे जो अॼु बि उते किथे न किथे पैकेट में मज़ामत मौजूदु आहे ऐं उहा सियासी रंग में मौजूदु आहे उहा क़बाइली रंग में कोन्हे पर बाद जी जेका सियासत बदिली आहे त उहो बि ॼण त उते आइसोलेटेड आहे ऐं उते घणा हाणे जॾहिं अहिड़े दौर में जॾहिं दोदे मरी जहिड़ो जंहिंजी अलामत जी हिकु तमामु रहंदी आहे उहो पीस पार्टी जॉइन करे मुज़फ़र कलोड़ जहिड़ा त माण्हू समाज खे मिसाल त मिलणी कोन आहे न तंज़ीमूं डिफेंस थी वञनि अॼु मज़मून में बि हिकिड़ी इहा ॻाल्हि कई थी पए त हिकिड़ा अहिड़ा दौर थींदा आहिनि जंहिंमें सियासी तंज़ीमूं कॾहिं कॾहिं पंहिंजे नारनि में पंहिंजे मैनिफेस्टोज़ में ऐं पंहिंजे आदर्शनि में ऐं पंहिंजी हिकमत अमलियुनि में एतिरो अॻिते निकिरी वेंदियूं आहिनि
जो पुठियां आवाम सां उन्हनि जो तालुक कटिजी वेंदो आहे, उहो बेपाड़ी थी वेंदी आहे, अके बि थी वेंदी आहे, रस्ते ते ज़बरदस्ती शिकार थी ख़तम थी वेंदी आहे गई पवंदी। पर वरी हिकिड़ी ॿियो दौर अहिड़ो बि हूंदो आहे जो उहे जॾहिं सुकिड़िजी वेंदियूं आहिनि त पोइ आवाम पंहिंजे सूरनि सां ऐं पंहिंजे अहमजन ऐं पंहिंजे सम्झ सां अॻु भरो बीठो ऐं मूंखे मां जेको जेको कमु करे सघे पंहिंजे साथियुनि सां जेके सिंधियुनि जा साथी हिते इलेक्शन ॾिठा त मूंखे त इहो नज़र आयो माण्हू त ॾाढो अॻिते बीठो माण्हू त चवे थो त वाह असांखे मिले त असां जीअं सम्झ में कि असां हाणे उनजे मामला बीहारियूं उभरे ॾिठो बग़ैर न बि करे पर जीअं कुझु न चइबो आहे न वठी पुॼंदी आहे किले ते उहो किलो त तंज़ीम आहे छो त रियासत निज़ाम इहो सॼो सिस्टम बि जेकी तंज़ीम जे असां सां विढ़े थो त तंज़ीम कारी त ज़रूरी आहे हुनखे बग़ैर त पंहिंजे माण्हुनि जो मफ़ादनि जो तहफ़ुज़ करे ई नथा सघूं तो इहो जेको तालुक आहे उहो तंज़ीमूं बीहारे सघनि थियूं पर हाणे छा आहे त तंज़ीमूं असांजूं जेके आहिनि उन्हनि जो जेको आइडियोलॉजिकल कंटेंट आहे उहो लिबरल आहे खुले देखे लिबरल आहे ऐं नतीजतन उहे आइडियोलॉजिकली डिफरेंट कोन्हनि तमामु भला साथी कारकुन तंज़ीमुनि में मौजूदु आहिनि मुस्लिम तंज़ीमुनि में हर तंज़ीम जे अंदरि अहिड़नि साथियुनि सां हिकिड़ो भलो रिश्तो बि मौजूदु आहे पर मां जनरली ॻाल्हि कयां नाला खणण खां सवाइ त जॾहिं तव्हांजी तंज़ीम जी आइडियोलॉजी लिबरल हुजे त पोइ इन शइ जो फ़र्क़ु घटि थी सघे तव्हांजी तंज़ीम जो नालो छा आहे कहिड़ो आहे ऐं उन नतीजे में इहो थो थिए त तव्हांजो जेको साथी कम जो तरीक़ेकार आहे उहो बि हुक्मराननि खां ई मुतासिर थिए थो छो उन्हनि जी आइडियोलॉजी ईअं आहे पॉलिटिकल आइडियोलॉजी ऐं नतीजतन असां हुक्मराननि जे हथियार सां पोइ हुक्मराननि सां वेहण जी कोशिशि था कयूं ऐं नतीजे में असांखे फेल्यूअर थी वेंदा ऐं पोइ उन्हनि फेल्यूअर खे असां पोइ हुक्मराननि जी अखि सां ॾिसंदा आहियूं पंहिंजी सक्सेस खे बि पंहिंजी फेल्यूअर खे बि जेका ॻाल्हि मां पहिरीं करे चुको तो हिकिड़ी इहा ॿी मिथा जेका माना किसान गुजर सिंधी समाज जम्मू देश जा तमामु घणो माना ॿुधाए माण्हू पर एंगर फ्रस्ट्रेशन आहे माण्हुनि जी हाणे बि मतिलबु पखे जे पासे में लाड़काणे जे विच में पखे पासे में पंहिंजे शहर जे ॿाहिरां जो बैनर आहे तो सरदार असांखे न लड़े तव्हां को कमु न कयो ॻोठनि जी हालत इहा आई जेके असांजे सिंध खां ॿाहिरि असां दोस्त अंदर में अंदाज़ो पूरी रीति हूंदो त सिंध कहिड़ी तकलीफ़ में आहे सिंध जो आम माण्हू कहिड़ी तकलीफ़ में आहे पर मां उन्हनि खे वरी बि कुझु न कुझु ॿुधाइणु चाहींदुसि छाजे कारण जो असांजी तंज़ीम जे अंदरि कारकुननि में इहो नज़र आयो त किथे जा साथी जेके थोरो हिते हेल्प करणु पहुता त उन्हनि खे लोग उहे चवनि था त किथे असां सुञा हुआसीं त वॾी तकलीफ़ में आहे पर हिते हालत तव्हांजी अञा ख़राबु बाडरे जो हिकिड़ो साथी हुन इहा ॻाल्हि कई त बाडरे शायदि रसीदाबाद जो वेझो आहे बाडरे मां सम्झंदो त सिलसिले में हालत आहे पर बाडरे छा हालत हाणे मूंखे लॻे थो न इहा ॻाल्हि कोन्हे हिते अञा हालत ख़राबु पाणी कोन्हे माण्हू बिजली आहे ई कोन हेॾे गामड़ा वाह विकड़ सां ॻोठो विया हुते अवामी तरीक़े कारकुन छा ऐं यानी कि 0 पॉइंट खां थोरो हेठि हू माण्हू ॿुधाइनि था त अठ ॾह ॻोठ आहिनि जेकी हिकु तार ते हलंदा आहिनि ऐं वरी हिकिड़ा ॻोठ अहिड़ा किथे साल 8 महीना किथे साल किथे 3 साल किथे 2 साल बिजली आहे ई कोन न इहो राइट आहे त मुंहिंजो आम माण्हू जो पर हू पंहिंजो राइट खे बि ॾिसे ई कोन थो त पोइ नतीजे तौर उहो हुनखे वठी बि कोन थो स्कूल आहिनि उस्ताद कोन्हे ऐं उस्ताद आहे त सहूलियतूं कोन्हनि पाणी कोन्हे मतिलबु इहे सहूलियतूं महफ़ूज़ कोन्हनि गाजी वारे जे पासे असांजी पार्टी जी जेके चैनल कामेड्स उन्हनि जेको कमु कयो अथई घुमी अथई ॻोठनि में कामेड आलिया वारा त हू ॿुधाइनि पिया त माना हुते छोकिरियुनि जी एजुकेशन त तबाह आहे हाणे जेकॾहिं तव्हांखे छोकिरियुनि खे ईअं ई अणॼाण रखणी हुजे त पोइ मुस्तक़बिल पंहिंजो असां थी सघूं था असांजो कहिड़ो हूंदो असांजो त पार्टी हिन गीत में तमामु घणो जेको वोट आहे उहो फीमेल कामेड जो आहे यानी फीमेल जेके औरतूं आहिनि असांजी सिंध जूं उहो माना जेके औरतूं आहिनि असांजी सिंध जूं उन्हनि जो घणो घणो वोट आहे ऐं इहो आहे त हाणे उन्हनि में कमु अवामी तरीक़े जो कंहिं दौर में हो ऐं उहो कमु वरी जेसिताईं नथी बीहारनि जी मामले हलंदा हिकिड़े ॻोठ में त इहा हालत हुई त मास्तर खे जेको आहे अवी सदी वारो तरीक़ेकार हो वेज ॾियण जो
महीने खां पोइ जो साल खां पोइ हिकिड़ी ॿोरी हिन जी चांवरनि जी ऐं साड़ियुनि जी जेको आहे फ़सुल जी बि अदा वेंदी। ॿियो कुझु कोन्हे, पाणी कोन्हे, 3 महीना पाणी कोन थो अचे। तो इहो त सिंध जी हालत आहे। ऐं उते जेका रिवायती पकड़ आहे, तव्हां असां जेकॾहिं को इलेक्शन खां महीनो अॻु में 2-4 महीना अॻु में सरगर्म थी करे माण्हुनि खे ॾींदासीं, तारुफ़ ॾींदासीं, त उहो रिश्तो त ईअं कोन थो ठहे। उहो जेको रिश्तो आहे उहो त हुते पैकेज मां त इहो सम्झां था त इलेक्शन जे हवाले सां पोस्ट इलेक्शन फ्रस्ट्रेट कयो आहे माण्हुनि खे, कुझु वरी खिची आई आहे त सिंधी कौम सवाल पैदा थी पिया आहिनि। मां सम्झंदो की इहो सियासी सवाल आहे, सियासी तंज़ीमुनि खे पहिरें ॾाके में पाण खां पुछणु घुरिजे ऐं उहो पाण ते तनक़ीद रखणु घुरिजे। इहो त असां बड़े सुठे डॉक्टर जेकॾहिं मामला नथा अचनि मरीज़ खे त न ॾिबो न मर्ज़ जो। इहो त जेकॾहिं असां मरीज़ सम्झूं कोन था, असां उन समाज जो हिसो आहियूं ऐं उन लिहाज़ सां मरीज़ पाण बि हूंदासीं, पर हिकिड़ो मिसाल ॾियण जी ॻाल्हि थो। तो इहो रवैयो बदिलाइणो पवंदो सियासी कारकुननि खे। ऐं पैकेज घटि में घटि को 5 साल तव्हां पैकेज में कमु कयो, तव्हां वहीं बि ॾिसो न त भले रसोई जो कॾहिं कसी न खटे सघियो हुजे, ॿिया बि तमामु वॾा नाला आहिनि, जाम साकी हैदराबाद कोई जेके था नाला खणो, पर उन्हनि जी जेका सियासत हुई उन त सिंधी क़ौम जे केतिरे ई मफ़ादनि खे ॾिसो न, सिंधी क़ौम पुरतकिद मफ़ादनि खे किथे किथे वञी तरफ़ हूंदो आहे। ठीकु आहे, उहे वॾेरे खां नाराज़ थी विया हूंदा, पर उन्हनि कालाबाज़ जे ख़िलाफ़ वधाए तमामु घणा अहिड़ा सवाल आहिनि जिते उन्हनि माना सिंध जे मफ़ादनि जो इज़हार कयो। इहा ताक़त मौजूदु आहे न, इहा ताक़त वरी पैदा कनि, पर चीनी करे वर्किंग क्लास में रूस हूंदा ऐं रूस तॾहिं थींदा जॾहिं वर्किंग क्लास सां उनजी जुड़त हूंदी, उन्हनि जी एक्सप्रेशन जो असां किथे किथे इज़हार कंदा रहंदासीं पंहिंजे वक़्त में, तेसिताईं इहो मामलो हल थियण जो कोन्हे। ऐं बाक़ी इहो आहे त तमामु घणो लाउ पकल आहे हिन दफ़े ऐं सियासी तंज़ीमुनि खे माना मां त इहो चवंदुसि पैकेज ॻोल्हनि, 2-4 पैकेज सां हिकिड़ो 2-4 मिसाल पैदा था थियनि त जॾहिं ज़ाहिर थो थिए तॾहिं त इंस्पायर थो करे, जेसिताईं ज़ाहिर कोन्हे घटि में घटि किथां इंस्पायर कंदो। छो इहो कुर्बानी ॾियण जो कमु करण जो इहो ई तरीक़ेकार सम्झ में अचे थो ऐं इहे वंडिया आहिनि। बाक़ी इलेक्शन जी ट्रांसपेरेंसी अंडर क्वेश्चन आहे, अंडर क्वेश्चन छा आहे, पर माना उहा तय थियल आहे सॼी इंजीनियर्ड हुई। ऐं पैसा जे हवाले सां मुंहिंजी रिपोर्ट थी आहे न, उहो चवंदा दांदली में टैक्सूं थियनि थियूं। हिकिड़ो क़िस्म इहो आहे त बाबा प्री पोल डिगिंग थींदी आहे या ड्यूरिंग पोल थींदी आहे, आफ्टर पोल थींदी आहे। हाणे हे जेको आहे सो पूरो जेको हिननि कयो आहे उहो ड्यूरिंग पोल शफ़ाफ़ मामिलो रखण जी कोशिशि कई आहे, पर बिफोर ऐं आफ्टर हिननि जेके मामला कया आहिनि हनीफ़ाबाद घटाइण ऐं ॿिया मामला ऐं बाद में बि जेको पोस्ट थियो त उहो अॼु बि पंजाह वली ते ॿुध यार असांजे इलाइक़े में एतिरा वोट पोलिंग ते पिया आहिनि जो टाइम शुरू थियण ख़तमु थियण जे हिसाब सां उनखे कैलकुलेट कजे थो त को 45 सेकेंड 50 सेकेंडनि में वोट कास्ट थो थिए। अहिड़ी एफिशिएंट मशीनरी किथां आहिनि असां वटि जेको एॾो तकिड़ो वोट कास्ट थी कराए। त इहो त सुवाल हो। सिस्टम क्रैश थियण जी ॻाल्हि था कनि त डेटा अचे भई सिस्टम क्रैश थी वियो, उन ते असांजे दोस्त जो ॿियो ख़्यालु हो त जेकॾहिं को मोबाइल स्नैप मोकिलिजे थो त उहा पूरो माना 2 MB जी वज़न थो थिए या डेटा थी थिए ऐं ईअं जेको आहे सो टोटल मिलाए करे 85,000 पोलिंग स्टेशन ॾिजे थो त पोइ 17 या 17 मेगाबाइट हूंदो या पंहिंजो ॿी का कैटेगरी में यादि थींदी हिते सां बि कमज़ोर तो उहा उन सां ई सिस्टम जेकॾहिं क्रैश थो थिए त इहो सम्झ में नथो अचे त असांजो हिकिड़ो ख़्यालु वंडियो त सिस्टम क्रैश न थियो करप्ट तो उहो आहे इहो हिननि कयो आहे ऐं हिननि खां 21 अरब पाकिस्तानी तारीख़ जी महांगी चवंदा इहा इलेक्शन हुई दान वारा टीम करे सर्वे कयो त उहो त ॿुधाईंदा 143 अरब रुपया टोटल एस्टिमेट आहे माण्हुनि जेके ख़र्चा कया आहिनि हीअ त सरकारी बजट हुई इलेक्शन 21 अरब 144 अरबनि जो ॿुधाइनि था ऐं इन सॼी वसाकोट जे बावजूदि इहा आहे त मुल्क जी वॾी तंज़ीमूं जेके आहिनि JUI जी ANC जी मुस्लिम लीग नून जी कुझु पार्टी नतीजा रद्द करे क्राइसिस आहे ऐं सभु मामला आहिनि सिंध जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी ॻाल्हि ॿोल थी उमेद आहे त सभिनी खे वंड क़बूल हूंदो। महिरबानी कुर्ब एहसान।
दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन